नाज़रीन, मीरपुर ख़ास में CNG स्टेशन बंद थियण सबबि पब्लिक ट्रांसपोर्ट जूं तकलीफ़ूं वेतर वधी वियूं आहिनि। CNG गाॾियुनि ते कमु कंदड़ अमलो पिणु बेरोज़गार थी वियो आहे। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे उमर दाऊद पोटरो। मीरपुर ख़ास में CNG स्टेशनूं बंदि थियण सबबि पब्लिक ट्रांसपोर्टरनि जूं तकलीफ़ूं वेतर वधी वियूं आहिनि, जॾहिं त उन्हनि पारां भाड़नि में इज़ाफ़े सबबि सख़्तु परेशानियुनि जो मुंहुं ॾिसणो थो पए, जॾहिं त CNG ते गाॾी ते कमु कंदड़ अमलो पिणु बेरोज़गार में मुब्तला थी वियो आहे। इन सिलसिले में आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त CNG बंदि थियण असांजो ॾाढो मुश्किल थी रहियो आहे। पेट्रोल में असां बिल्कुलु वारो नथो खाए। पेट्रोल में हलूं त असांखे बिल्कुलु खसारो आहे। CNG में बिल्कुलु असांखे वारे में अचे थो। असां गवर्नमेंट का इहो मुतालबो कयूं था, महिरबानी करे माना इहो CNG स्टेशन खोलाए वञे जीअं असां पंहिंजो रोज़ी करे सघूं। भाई ये 15-16 दिन हो गया CNG पंप बंद पड़ा हुआ है, समझे ना, बेरोजगार बैठे हुए हैं। अब यहाँ आते हैं कभी रात के 3 बजे कभी 2 बजे, वो भी 3-3 4-4 घंटे खड़े होते हैं, फिर जाके गैस थोड़ा मिलता है, फिर जाके थोड़ी रोज़ी करते हैं। अब रश का भी जो है मालिकों का दूसरों को एम्बाड़े पे चला रहे हैं, अब मालिकों का भी निकालना अपने घर का भी निकालना है, कितना मुश्किल हो गया है। रोज़ी घटि आहे। हिकु ॾींहुं अचूं था, ॿिए ॾींहुं नंबर अचे थो, नथो अचे, ॿियो वेठा आहियूं सॼो ॾींहुं लाइन में, सुबुह खां वठी शाम ताणी सॼी राति 12-1-2 बजे ताणी साईं। पेट्रोल ते वारो ई नथो खाए साईं, कीअं करायूं? गैस असांखे मिले नथो, पेट्रोल वारो नथो खाए, एतिरो सवारी किरायो बि नथो ॾे, पेट्रोल बि पहिरीं तारीख़ महांगो थी वियो। हाणे अलाह जे आसिरे ते बीठा मिड़ी हिते टैंकर जे आसिरे ते बीठा 4-6 बजे ईंदो, ॾिसूं त जॾहिं अचे न बाबा रोज़ी कयूं न। फ़िलहाल गैस कोन्हे, महीनो थियो आहे, ॾिसे वांदा वेठा आहियूं पंपनि ते, रुगो उबासी था ॾियूं, छतनि जो मथो गाॾी वेही रहिया आहियूं। गैस तक़रीबन महीनो थी वियो आहे, तक़रीबन अंदरि ताईं गैस मिले कोन थो, आहे कोन, बि सॼी मथां बंदि पई आहे। इलाही ॾिसी हाणे सभई बेरोज़गार ड्राइवर अचनि वारा डाक्टर हर माण्हू हिते बेरोज़गार थी वेठो आहे। असां परेशान आहियूं, ॾाढो आवाम सॼी परेशान आहे। जेके गाॾियूं CNG ते हलनि थियूं उन्हनि जा ड्राइवर ऐं उन ते जेको कमु कंदड़ उन्हनि जा तव्हां ॻाल्हियूं ॿुधो, उनजो चवणु आहे त गवर्नमेंट खे खपे त CNG जेके फुल फोर जेके आहिनि उनखे खोलियो वञे, त जीअं असां जेको आसानी पंहिंजी रोज़ी कमाए सघूं। कैमरामैन बाबू सां गॾु मोहम्मद उमर दाऊद पोटो, आवाज़ टेलीविज़न मीरपुर ख़ास।